ड्रामा सीरियल तकरार में छा मूसा वापस अची वेंदो, छा रईस नवाब खान ऐं सिजावल ऐं नवाब खान ऐं बहावल जो ठाह थी वेंदो या न। ऐं ॿिए पासे हाशू पंहिंजो भेण जो शादी मीर सां कराईंदो या न। सॼी अपडेट तव्हांखे ॾींदासीं। इन खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा। दोस्तों, ईंदड़ी किस्तनि में मूसा चाक थी पंहिंजे घर सलामत सां ईंदो ऐं नवाब खान सिजावल जो बि ठाह थी वेंदो ऐं बहावल खान ऐं मूसा सिजावल खान खे ज़ोर भरींदा त तूं नवाब खान सां ठाह न कर ऐं मूसा बि नवाब खान सां प्लान करण जी चक्कर में हूंदो। ऐं ॿिए पासे हाशू पंहिंजी भेण जी शादी मीर सां कराए छॾींदो ऐं बदिले में हाशू मीर जी भेण जो घुर कंदो ऐं मीर साफ़ इनकार करे छॾींदो। दोस्तों, इहो असांजो अॼोको नंढिड़ो वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा, जीअं असांजो हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियों बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे। मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो में, जेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़।